या ताकत अहल बैत में हुई, ये जिगर अहल बैत जा हुआ। नंढड़ा मासूम बचड़ा जंहिं महिल अम्मा बीबी ज़ैनब सुरमा पाराए, कपड़ा पाराए और इमाम साईं जे हुजूर में वठी आई हुई। करबला के मैदान में उन्हारा, 3 ॾींहं गर्मियूं, दुश्मन साम्हूं दंगल पिया बीठा ऐं बिल्कुलु मटिजी चुका हुआ। इन टाइम में अम्मा बीबी ज़ैनब साहिब जॾहिं पंहिंजे मिठड़े भाउ इमाम आली मक़ाम खे अर्ज़ु पई करे त अदा नाने साईं खां असां ॿुधो फरमायूं त जॾहिं बि मुसीबत अचे त प्यारी शइ रब जी राह में सदको कजे। हाणे हिन मुसाफ़िरी में ज़ाहिरी त के ॿियूं शयूं कोन्हनि, पर हिन 2 बचड़नि जहिड़ा मूंखे प्यारा ॿिया कोन्हनि। अॼु तुंहिंजे मथां मुसीबत आहे, इहा असां सभिनी जे मथां मुसीबत आहे, तकलीफ़ आहे। इन खां मथे कहिड़ी तकलीफ़ हूंदी? हे ॿई मुंहिंजा बचड़ा अॼु रब जी राह में क़ुर्बान थियण ईंदा, पर सदको तुंहिंजो हूंदो। पाण पंहिंजी मिठड़ी भेण खे अर्ज़ु कयूं त ईअं कीअं थो थी सघे जो मां तुंहिंजे मासूम खे 12-13 सालनि जी खे मोगल जा ज़ालमनि जे आगे चई न अदा अॼु पंहिंजी भेण खे न मोटा, तोखे सुवाल कोन कयो अथमि। हे नंढड़ा न आहिनि, 2 शहज़ादा कपड़ खुरनि ते उथी बीठा हुआ। छा थो सम्झे मासूम उथी बीठा हुआ ऐं इमाम साईं खे अर्ज़ु कनि पिया त नंढड़ा किथे आहियो? नंढड़ा किथे आहियो? जी माउ खे असां कदम सम्झंदासीं, इन ॻाल्हि खे असां कदम सम्झंदासीं। इहे उहे मुड़ुस जो आख़िर जो इशारो कनि त जबल बि जायूं छॾे वञनि ऐं करे ॾेखारे। हिकिड़े सफ़र में उठ वारे सियारे जे कई मां खची बीठी हुई। उते त खजीअ जा बाग हूंदा, ॿिया हूंदा। उनखे सिक लॻी, चई हे जेकर खजियूं हुजनि, खारकूं हुजनि त मां खावां। त सुवार हुनखे महबूब जो बदिलो हो, किराए ते उठ कयो। हो न पियो सुञाणे साईं खे त पाण फरमायूंसि सखी घराणो त आहे त खारकूं खाईंदे? चवे खारकूं न खावां, पर हाणे हिन महिल काॾे हूंदियूं? त पाण उहो खजी जे हथ मुबारक कयो त खारकूं में त खजी मां खारकूं करी त हो करियो वीचारो बेख़बर हैरत में वरी साईं खे जादूगर पियो सम्झो। साईं तूं त वॾो जादूगर आहे। त जेको गुलाम कढियो उहो काबिल चए अंधा सुञाणे नथो त हे जन्नत जे मौज वारनि जो सरदार महबूब जे कुड़नि जा ख्वार, तूं जादूगर थो चए? हे जेको तुंहिंजे सरकार खां घुरंदो वेंदे उहो मक़ाम हो जेका अलॻि कनि सरकार वटि मिले। जॾहिं उन्हनि जे गुलामनि खे उहा शइ मिले थी त सरदार त पोइ पाणी पलजो त कोन। दुआ जा हथ खणनि हा, मशवरा साईं जा फरमाइनि त नाली आसमान ते एॾा बादल अचनि हा जो दरिया वहाए हा। इमाम साईं जे उन दुआ मुबारक खे पाण फरमायूं ये कुर्बानी कंहिं आली शान मक़सद जे लाइ ॾिनी वई आहे जंहिंखे तूं असां सम्झी ई न सघिया। अलाह ताला असांखे समझ सां मोहब्बत अता फरमाए, हिदायत अता फरमाए। हे शरीयत पाक, हे महबूब जी सुन्नत पाक बज़ाहिर एड़ी वॾी कुर्बानी मदीने जे साईं जे शरीयत लाइ को घड़ी खंड कम कोन थियो। 9 ॾींहं करबला जे मैदान ते इहा पई ताक़ीद हली, इहो पई गुफ़्तगू हलियो, इहो पई कहत हलियो, हुननि पई आख़िरूं कयूं त साईं बैयत कयो, गवर्नर मिलंदियूं, पाण क़बूल न पिया फरमाइनि। साईं खे कॾहिं ईअं न कंदो त असां तव्हांखे हेॾा कोन छॾींदासीं। पोइ 3 ॾींहं पाणी बि बंदि कयूं, 3 ॾींहं सख़्तियूं ऐं नंढड़ा मासूम गॾु इन में इम्तिहान थियणु उथियो। पर दुनिया ॾिठो त महबूब जे बचड़े उहा शइ प्यारी कई
जेका रब खे प्यारी हुई, जेका साईं चवनि पिया त रब जी रज़ा प्यारी कयूं, बाक़ी हर शइ कुर्बान कयूं, शरीयत मथे कयूं, क़ुरान मथे कयूं, महबूब जा तरीक़ा मथे कयूं, हक़ खे मथे कयूं, सच खे मथे कयूं, इंसानियत खे मथे कयूं ऐं पैगाम ॾिनऊं त महबूब जी उम्मत तुंहिंजी असांजी जेकॾहिं का ताक़त आहे उहा शरीयत ऐं हक़ जे अंदरि। अल्लाह ताला असांखे या रसूल फरमायो, मां त दिल में चए त हे जेके तव्हां अदब वारा वेठा आहियो न, सुबुह खां वठी वेठा आहियो गर्मी में, केॾी त सिक वारा आहियो, मुंहिंजा सामान त दिल चए थी जेकर अॼु तव्हां असांखे दुआ कयो, अॼु तव्हांजा हथ ख़ाली कोन अहिड़े मोहबत वारनि जा ख़ामियत कोन कंदा। जेका रिवायत ॿुधई इहो मदीने शरीफ़ में असां बि सभु त सरकार सां वञूं पिया, छोकिरा खेॾनि पिया, करीम में हिकिड़ो छोकिरो हो, उनखे भाटुड़ो पातऊं, उन सां शफ़क़त फरमायूं, उन सां प्यार फरमायूं, त उन अर्ज़ु कयो त साईं अहल बैतन जो बचिड़ो आहे छा? एॾो प्यार था कयोसि, पाण फरमायूं अहल बैतन जो बचिड़ो नाहे, अंसारनि जो बचिड़ो आहे। पर मां उन्हनि ॾिठो त मुंहिंजे हुसैन जा पेर ते घुमे, उनजो अदब पियो करे, हिन मुंहिंजे हुसैन सां मोहबत कया, मां प्यारो थी वियो। अल्लाह ताला तव्हांजी मोहबत करे सघे असांखे महिरबानी फरमाए। दुआ कजो हे जेके आशिक़नि सॼो ॾींहुं ऊठी दुनिया जमात अहल सुन्नत कास में जाकर ये सॼो ॾींहुं तव्हांजे इर्द गिर्द बीठा, गर्मी में तव्हांखे पाणी पियारिया अथऊं, तव्हांजी ख़िदमतूं कयूं अथऊं, हे सिंगार कया अथऊं महबूब जे बचिड़े जे हिन जलसे शान बयान जे लाइ, ऐं सॼो ॾींहुं ख़िदमतूं कयूं अथऊं। इन्हनि खे बि दुआ कयो, जन्नत में दर सुख में हिन में उसूल रखो आहे, उन्हनि खे बि दुआ कयो, हिक ॿिए खे बि दुआ कयो, असां ग़रीबनि खे दुआ कयो, अहल सुन्नत जे दरगाहनि अहल बैतनि आलिमनि मजमाअतनि उलमाअनि खे बि दुआ कयो। अॼु सॼे ॾींहं जा ख़िताब ॿुधव, उन्हनि जो हिकिड़ो ई मक़सदु हो त तुंहिंजो असांजो अक़ीदो, तुंहिंजो असांजो ख़्याल सचो थिए, यानी कीअं थिए, क़ुरान ऐं हदीस जे मुताबिक़ थिए। मतलब मक़सद इहो हो अल्लाह ताला ये सब कबूल कंदो। हे रब संपले आहियूं, विछोड़ा गुनाह बुझी छॾिया है, अल्लाह से विछोड़ा दूर फरमाए। दिल मदीने जे साईं जे वेठे थियनि इब्लीस जेके इंतज़ार ॾिनी हुई असांखे, अॼु इंतज़ार लॻी पई मुस्लमान खे, पेट जी इंतज़ारी आहे, बुख जी इंतज़ारी आहे, ॿिया इंतज़ार आहे, ये इब्लीस इंतज़ार न आहिनि। रब इन्हनि इंतज़ार खां बचाए। हे ज़बानूं जेके रब जो ज़िक्र विसारे वेठियूं आहिनि, दुरूद विसारे वेठियूं आहिनि, मोहबत जा बोल विसारे वेठियूं आहिनि, अल्लाह ऐं गार गंद नफ़रत में कलब भरिया पिया आहिनि। अल्लाह ताला इहो दूर करे असांजे दिलनि मां असांखे सचो मुस्लमान बणाए, महबूब जो सचो उम्मती बणाए, हिकिड़े जो सचो फ़ैसला बणाए। हाणे एतिरे चवण खां पोइ असां दुआ घुराईंदासीं। हज़रत क़िबला साईं शफ़ीकुर रहमान साईं दाता सज्जाद रशीद दरगाह बाक़रन शरीफ हज़रत हाफ़िज़ साईं वॾनि जा पहिरीं उन्हनि खां दुआ घुराईंदासीं। पोइ हज़रत क़िबला साईं सैयद ज़ुल्फ़िकार शाह बादशाह साईं जन आया आहिनि, महिरबानी फरमाए उन्हनि खां बि दुआ घुराईंदासीं। साईं सॼी जमात खे दुआ कयो, बीमार ख़ुशि बेऔलादनि खे औलाद खे, बेदीन दीनदार कनि, बदलनि दूर थे, महाकाई दूर थे, अमन आफ़ियत थे, इज़्ज़त आबरू सलामत थे, हेड़ा दीन जा जलसा हुजनि, महबूब जे बचड़नि सां सची महबत हुजे, महबूब जे गुलामनि सां मोहबत हुजे, असांजे दीन जी सचे थी बीहे, असांजी ज़िंदगी भी महबूब जे गुलज़ार जी सची थी बीहे। साईं दुआ फरमाए। बिस्मिल्लाह।